नाज़रीन हेडलाइन्स वन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। घोटकीअ मां 9 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल नौजवान शमन चाचड़ जे वारसनि खां भुङ लाइ फ़ोन आयो आहे। 30 लख रुपया भुङ न ॾियण जी सूरत में दहाड़ियलनि मुग़वी खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। वारसनि जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ मां 9 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल मुग़वी नौजवान शमन चाचड़ जे वारसनि खे दहाड़ियलनि भुङ लाइ फ़ोन कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी असां सां लाइन ते मौजूद है। मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, छा चवणु आहे मुग़वी नौजवान जे वारसनि जो? जी, घोटकी कादर प्रवासी 9 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान जी बाजाबी लाइ जेको वारसनि खां 30 लख रुपया भुङ तलब कई वई आहे। 9 ॾींहं अॻु अगवा थियल मुग़वी नौजवान शमन चाचड़ जे वारसनि खे भुङ लाइ जेका फ़ोन 30 लख रुपया फ़ोन आई आहे। ॿी सूरत में जेको मुग़वी खे क़त्ल करण जो धारणु जेका वारसनि खे धमकी ॾिनी आहे। मुग़वी शमन चाचड़ जे वारसनि जो चवणु आहे त असां ग़रीब माण्हू आहियूं, 30 लख रुपया भुङ जी रक़म किथां आणियूं, पुलिस में मदद नथी करे। मुग़वी जे वारसनि IG सिंध DIG सखर खे मामले जो नोटिस वठण जी अपील कई आहे। उन्हनि चयो त असांजो जेको नौजवान अगवा थियो उनखे बाज़ाब्त कराए ॾिनो वञे। मुग़वी शमन चाचड़ खे 9 ॾींहं अॻु घोटकी खां ॻोठ अबुल चाचड़ वेंदे रस्ते में अगवा। ठीकु आहे, वरी महिरबानी मुश्ताक लगारी इन वाले सां अपडेट करण जे लाइ।